तो दोस्तों 15 शाबान की रात फटाकन की रात न अथव याद भाणे जी ॾियारी ईद की रात में नाहे। इस्लाम में ईदूं बहन लिकुल्लि क़ौमिन ईदुन व हाज़ा ईदुना। साईं फरमाया तो हर कौम जे लाइ हिकु ख़ुशीअ जो ॾियारो हूंदो आहे। अल्लाह मुक़ररु कयो हर नबीअ खे हिकु ख़ुशी जो ॾियारो। पाण फरमाए मुंहिंजे लाइ ॿ अथव, मां मोहम्मद अरबी जे लाइ मुंहिंजी उम्मत लाइ ॿ ॾियारा ख़ुशीअ जा, हिकु ईद उल फितर बि ईद उल अज़हा। इहे बाक़ी ईदूं न बरकत वारियूं रातियूं आहिनि। 15 शाबान जी रात, बरात जी रात, आज़ादी जी रात, लैलतुल क़द्र जी रात, बरकत वारी रात आहे। जो हुन रात में एडी खैर मिन अल्फ शहर, 1000 महीने जी रात खां उहा रात भली आहे। वो अचे पई शाबान जी 15 जी रात फैसले जी रात आहे। अल्लाह जी रहमत जो नुज़ूल इन दुनिया जे आसमान ते थींदो आहे। अल्लाह सॾींदो आहे हिक खे हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लह। आहे कोई गुनाहन में बुडल, आहे कोई गुनाहन में फातल, न जी चोटी खां वठी करे वारनि जी चोटी ते गुनाहन में बुडल आहे। रब तो फरमाए हल मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू। रब तो फरमाए आहे कोई गुनाह में बुडल अची घुरे तौबा करे त मां जिंदगी जा गुनाह बख़्शे छॾे। ये फटाकन जी रात ना जो विञाए था छॾियो, बरकत वारी रात आहे, आज़ादी जी रात आहे। अचो रब खे परचायो न, अॼु ई अचो। रमज़ान ते न रख, अॼु ई रब चए तो मां माफ़ी कंदुमि, तौबा कयो त मां बख़्शांव न। हेॾो नबी सही थो चए त अल्लाह ईअं चयो। उन अल्लाह सही कुरान पाक में फरमाए थो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा। सुभान अल्लाह। और थोरो ॾाढे बि चयो यार। फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा। कल भी आया, कल रात जो जागो, कल सॼो ॾींहुं मारा मारी कराची में वेड़ वॾा सूबे सां आहियूं। असांखे वॾा धाड़े लपो था उते हक वठण वियासीं, पंहिंजो छेलगी कयूं, पत्थर आहियूं। वरी राति जी सफ़र कयो आहे। हो जागा भी आहिनि। अल्लाह तो फरमाए फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा। फरमाए तौबा कयो, इस्तिगफार कयो त मां अल्लाह तव्हांखे बख्शा। बस गुनाह करे माफ़ी वठण में देर न कजन। रब तो फरमाया जो इस्तिगफार कंदो त रब तो फरमाए उरसिल समा अलैकुम मिदरारा। अल्लाह तो फरमाए तौबा कंदो त बख्शीदो मां, तौबा कंदो मुतवारो भी वसाईदो मां। रब तो फरमाए अण ॿुधाए तो भी न मुतवारो भी वसदो। कणक भली थींदी, पोख भली थींदी, ज़मीननि खे ताक़त थींदी। वयुमदिदुकुम बिअमवाल। रब तो फरमाए तौबा कंदो मुतवारो भी वसाईदो मां, तौबा कंदो बख्शीदो मां। अरे भी वसदो त माल वधंदो, बिअमवाल व बनीन, माल वधाए करे। रब तो फरमाए तौबा कंदो मां अल्लाह तव्हांखे पुटनि जी औलाद ॾींदो मां। तौबा कंदो त पुट ॾींदो, तौबा कंदो त माल वधाईंदो मां, तौबा कंदो त मुतवारो भी वसाईंदो मां, तौबा कंदो त गुनाह बख़्शीदो मां, तौबा कंदो त जन्नत में जन्नत जा घाटा घाटा बाग ॾींदो मां। तौबा आहे सॼो तौबा।
या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ईमान वारो तौबा कयो पक्की तौबा हलिया जो मुझे दर्द कुरान पाक में रब लिखी छॾियो अल्लाह अल्लाह बेत लॻे ॻोठ में चवारो रब तो फरमा केॾा बि गुनाह कया अथव मुंहिंजी रहमत खां मायूस न थीजो केॾा बि गुनाह कया अथव हलिया जो मुंहिंजे दर ते रब तो फरमा मुंहिंजे तौबा जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि मस्जिद खे ताला न अथई पर जेकॾहिं हरूफ मस्जिद में न जो पंहिंजे घर में वेठो रब तो फरमायो उते तौबा कर उते वेही कर पंहिंजे दिल में मां रब खे बाड घबरान केॾा बि गुनाह अथई रब तो फरमा मां रब जो ऐलान वाइदो अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखी पई आहे बेतलन वारो इलाइके जा मुस्लमानो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाइंदा कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अंफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाहा यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ये गोड़ा ने सुभान अल्लाह चो तो मूसा गॾु मदीने हलंदो मोहब्बत सां नथा चओ प्यार सां चओ रब सॾे थो हलाए सही जी हलाई जी हलाई रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सदको सल्लल्लाहु अला मुहम्मद। अब आवे 5 मिनट 10 मिनट दुआ करो था बाहर लगी आजा नौजवान हो जवानी में कदर क्यों मिली सुभान अल्लाह जाने जो बस अज तौबा करे तो रात वाले नवा दफ्तर थे रात नवा दफ्तर बस माफी माफी हो शाम हो रात 15 शाबान जी रात हाणे तौबा कयो जे रात मला के दफ्तर खोले त ता जे दफ्तर में रगो नेकियूं हुजन गुनाह हिक भी न हो अल्लाह सा सच्ची रब तो फरमाए मुंहिंजा महबूब मुंहिंजे बानन खे चओ कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अंफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाहा यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अल्लाह फरमाए तो मुझा दिल पर मुझे बानन के चो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझी रहमत माना उम्मीद न तो एतरा भी गुनाह तो ना जे चोटी का वठी करे वार जे चोटी ताई गुनाहन में बुडल आयो रब तो फरमाए मुझी रहमत माना उम्मीद न तो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए ओ मुझा दिल पर मुझे बानन के बुधा नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम मुझे बानन के बुधो हाय अल्लाह तो चवे घबरायो न मा अल्लाह गफूरुर रहीम आया रब गफूरुर रहीम अल्लाह तो चवे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह मुझी रहमत मा ना उम्मीद न थो केॾा भी गुनाह क्या थव न अचो चलो लफ्ज अचो अल्लाह अल्लाह मां तौबा कई बस एतरा अल्लाह चाचाबा डाडा अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि अल्लाह मां तौबा कई अल्लाह मां तौबा कई मैं सहाबियों मदीने जे मीर ले आयो या रसूल अल्लाह डाडा गुनाह थिया माके वजीफो बुधा मदीने जमीर चस पुत्र वंचो अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुका फगफिरली ए अल्लाह तू मुझो रब मां तुझो बानो आया माके माफ कर
अल्लाह तू मुझो रब अंत रब्बी व अना अब्दुक मां तुझो बानो मूंखे माफ़ी ॾे हिनजे दिल में ई हुयो न वञी जो सॼी राति पियो चवे लफ़्ज़ भुलिजी विया होॾां चयुसि नबी साईं चयुसि अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुक फग़फिर ली ए मुंहिंजा रब करीब तू मुंहिंजो रब मां तुंहिंजो बानो आहियां मूंखे माफ़ कर ए वीचारो न हो लफ़्ज़ भुलिजी विया हीअं पियो चए अल्लाहुम्मा अंत रब्बी अंत अब्दी व अना रब्बुक फग़फिर ली इनजी माना ॾेई थी त मुंहिंजा अल्लाह तू मुंहिंजो बानो आहे मां तुंहिंजो रब आहियां मूंखे माफ़ कर अल्लाह अल्लाह न तुम बारे छॾी हुज़ूर त चयोसि अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुक हे लफ़्ज़ मटाए पियो पढ़े अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक फग़फिर ली मुंहिंजा रब तू मुंहिंजो बानो मां तुंहिंजो रब आहियां ईअं पियो चवे इनजे दिल में नहीं हो गुनाहगार मां आहियां मुंहिंजो रब मां उनजो बानो आहियां मूंखे माफ़ कर खुदा जी ज़ात जो कसम आहे हुज़ूर ॾे आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सदे ख़बर मुंहिंजा साईं मां पंहिंजे रब खे ॾाढो बानायो हाय उमेद आहे त मुंहिंजे रब मूंखे माफ़ी ॾिनी हूंदी वज़ीफ़ो ॾाढो थो पढ़ा हुज़ूर फरमाए ख़बर कहिड़ो वज़ीफ़ो जैसे मां चवां सो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक फग़फिर ली हुज़ूर फरमाए हे छा करे छॾी हिनजी त माना हीअं थींदी जैसे ॿुधाण कावड़जी वियो हूंदो रोए पियो अल्लाह फरमायो रब्बे जलील वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे चओ इनखे कुझु न चओ इनजी मां रब करीम जी नजी मां अल्लाह जी नज़र इनजे ज़बान ते न हुई मां अल्लाह जी नज़र इनजे दिल ते हुई इनजे दिल में ये हुयो मुंहिंजा मौला तू मुंहिंजो रब मां तुंहिंजो बानो मूंखे माफ़ कर पर हे भुल में हीअं पियो चए अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक अल्लाह फरमाए दिल पर ए उबतो पढ़ंदो पियो वञे मां सुबतो लिखाईंदो पियो वञा अचो नब्बी इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूबा मुंहिंजे मान खे चओ त घबरायो न केॾा बि गुनाह कया अथव अचो सच्ची दिल सां तौबा कयो सच्ची दिल सां अबा ॿुधो मूसा अलैहिस्सलाम असांजी हिन उम्मत जी तारीफ़ पियो पढ़े हिकिड़ी उम्मत ईंदी आख़िर में उम्रियूं नंढियूं हूंदनि कम थोरो कंदा मज़दूरी घणी मिलंदनि थोरो ॾाढा त चओ घणियूं नेकियूं मिलेव सुभान अल्लाह जो चओ त नेकियूं घणी मिलेव 10 घणियूं हे गुनाह हिकु कर त हिकु लिखिजे नेकी हिकु कर त अल्लाह बदले में 10 लिखे एॾो राज़ी आहे न एॾो राज़ी आहे असां पाण चंडरा पाण अल्लाह जे तो हिक नेकी कर त 10 ॾिया 1 रुपयो ॾे त 10 रुपया ॾिया 10 दुनिया में 70 आखिरत में रब तो फरमाए रमजान में हिक नमाज पढ़ त 70 नमाज़न जो सवाब ॾिया नफल पढ़ त फर्ज जो सवाब ॾिया अच्छा पेके जाना मूं वटि पेके जाना सॼे साल जे गुनाहनि खे माफ़ कीअं कयां चंद्रा गुनाह करे पंहिंजा कागज कारा करे छॾिया अथई याई तो महीनो पर महीने पाक तो अचे न उन पाक महीने खां अॻ में शुरू कर तौबा कर त तू भी पाक थी त पोइ पाक महीने में हलो त वो नेकियूं हा ये भली उम्मत एॾो अजुर तारीफ़ ईंदी आख़िर में वेंदी जन्नत में पहिरियां
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उस मुजा अल्लाह या उम्मत माकी दे रब फरमाए सना मालिक है रखिया सही कहजे ले पांजे महबूब मोहम्मद करीम जेल से मुजा मौलो जी उम्मत न तोने तो मुके नबी न कर उन आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा सद को वन्यास सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती कर इले शान वारो नबी उम्मत जी बोतल पर के जनाबे मूसा नबी अलैहिस्सलाम जो हिकिड़ो उम्मती हो कलमे वारो हो ॾाढो गुनाहगार हो मूसा नबी चयोसि ऊंट वारनि चयोसि उहो गुनाह न आहे जेको हिन में न हुजे तंहिंजे करे साईं इलाइक़े मां ॻोठ मां कढोसि अमर बि चयुसि निकिर अबे बि चयुसि चंडरो वार गुनाह तो में निकिरी वञ मूसा नबी बि चयुसि हलो 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 बयाबान जंगल में आयो गुनाहगार ॾाढो बीमार थी पियो रोए पियो बीमार थी पियो मुंहिंजा मौला मां त ॾाढो कंदो आहियां ॻोठ वारनि कढियो घर वारनि कढियो साल मूं फेरियो पुटनि मूं फेरियो हाणे त मां लाचार हाणे त मां कमज़ोर हाणे त मूंखे पाणी पीअण वारो कोई कोन्हे अल्लाह ॾाढो गुनाहगार आहियां हाणे मुझो तो आखिरी वक्त बीमार माके माफी दे मुझा मौला मां तौबा तो कया रब करीम ये रोंदे रोंदे तौबा कंदे कंदे खुदा जी ज़ात जो कसम है उन जो साह निकरी वयो अल्लाह फरमाए मूसा जी मुझा अल्लाह वञ बयाबान जंगल में एकड़ो मुझो दोस्त फौत थियो मुझो यार फौत थी वयो माण्हू वठी करे उनखे गुस्ल भी ॾियो उनजो जनाज़ो भी पढ़ उनखे दफन मूसा नबी जो बाबा हलो अल्लाह जो वली अल्लाह जो दोस्त फौत थी हुआ जंग में सारा माण्हू आयो गोली दे ॾिठो दाओ बेली हिकिड़ो लाश पियो अयां जो ईअं ॻोल्हियो उहो ई माण्हू जेके मूसा नबी घर मां ॻोठ मां लॾायो सभिनी माण्हुनि चयोसि कंदो गुनाहगार मूसा नबी चयो मुंहिंजा मौला ही त गुनाहगार हर गुनाह हिन में हुयो ॻोठ वारा बेज़र घर वारा बेज़र मां पाण बेज़र हे तुंहिंजो दोस्त अल्लाह फरमायो हाओ मूसा इहो मुंहिंजो दोस्त हाओ मूसा मूसा जैसे वॾो बंद कंदो हो गुनाहगार हुयो रब फरमायो मूसा जी मुजाल इन तौबा कया इस्तिगफार कयो वरना अहिड़ा लफ़्ज़ पियो चवे मूसा मां रब सब इन जा गुनाह माफ करे पाक करे छॾियो मांसि हाणे ऐलान कर रब तो फरमाए हिन खे त माफ़ी ॾिनमि पर जेको हिन मुंहिंजे दोस्त जो जनाज़ो पढ़ंदो मां अल्लाह उनखे बि माफ़ी ॾेई छॾींदुसि अच्छो जनाब वो परचायो देर न कंदो ओ कुराना ओ पोढ़ा ओ जगह कब्र में थई रोड पे होटल ते जिंदगी गुजारी लड़ी नाए जानिया त मोटिया व्याजिया त मोटिया राशिया त मोटिया चरसियां भगियां ज्वारियां हलियो बाजा बाजा हराज हस्ती बाजा घर का फरो कब्रो बुत परस्ती बाजा मोटिया मोटिया जानिया मोटिया व्याजिया मोटिया चोरा मोटिया शराबिया मोटिया राशिया मोटिया व्याजिया मोटिया कबर परस्ता भी मोटिया झंडे परस्ता भी मोटिया पीर परस्ता भी मोटिया केड़ा भी गुनाह कया थई केड़ा भी बाजा 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 हर आंच हसी बाजा कर काफरो गिबरो बुत परस्ती बाजा
मोटिया जानिया ब्याजिया पुत परस्ता काफरा मोटिया ई दरगहे मां दरगहे ना उम्मीदी नीस ई दरगहे मां दरगहे ना उम्मीदी नीस अगर सदबार तो बस कसी बाजा सुभान अल्लाह तो यार।